आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल साईंअ जी हीअ जानकारी ॿारनि खे ज़रूरु ॿुधाइणु खपे। हीअ जानकारी ॿुधण वारे ते ऐं ॿुधाइण वारे ते झूलेलाल साईंअ जी कृपा पवंदी। 27 सवाल जो सही जवाबु आहे ए। झूलेलाल साईंअ कुंवरनि जे भरियल थाल जे बदिरां चांदीअ जे सिक्कनि सां भरियल थाल पंहिंजी माता खे ॾिनो। सवाल 28 भॻवान श्री झूलेलाल सभिनि खे कंहिंजी महिमा ॿुधाई। ए जल जी, बी जल ऐं ज्योति जी, सी बहिराणे जी, डी चालीहे जी। 29 सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।